पासे अहम ख़बर है मीरपुर माथेले में अवां शेयर कयूं पिया। फर्स्ट सिविल जज की अदालत में जरवार थाने ते हंगामी केस की ॿुधणी अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख अदालत में पेश थियो। अहम ख़बर वांखे ॾियूं पिया मीरपुर माथेले में जिते फर्स्ट सिविल जज की अदालत में जरवार थाने ते हंगामे केस की ॿुधणी थी है। अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख अदालत में पेश थी बयान रिकॉर्ड करायो। केस की ॿुधणी 28 अगस्त ताईं मुलतवी कई वई। हलीम आदिल शेख नवन वज़ीरनि ऐं सलाहकारनि खे पाॾा करार ॾेई छॾियो आहे। मुर्तज़ा वहाब खे एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु करे पीपी वाइदा ख़िलाफ़ी कई आहे। हलीम आदिल शेख जो इहो चवणु आहे मुर्तज़ा वहाब जे एडमिनिस्ट्रेटर तौरु मुक़ररी कराची ख़िलाफ़ साज़िश सम्झूं था। तफ़सील मालूम कंदासीं। मीरपुर माथेले मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर लतीफ़ वसीर असां सां लाइन ते मौजूदु आहे। लतीफ़, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध असेंबली जे अपोजिशन लीडर जो हलीम आदिल शेख है मीरपुर माथेलो की अदालत पेश थियो, जंहिंजे मथां जरवार थाने ते ड्यूटी अटकाए हंगामे जो केस दाख़िल हो। उन हाज़िरी ते उन जेके बयान ॾियण बाद ॿुधणी जेका 28 अगस्त ते मुलतवी कई वई। उनखां पोइ उन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जेके गुज़िरियल ॾींहुं सिंध में नवनि वज़ीरनि ऐं मशीरनि खे मुक़ररु कयो वियो आहे, इहे रेलू कटा आहिनि। पर ॿिए पासे उन इहो चयो त जेके ज़िलनि खे ख़ुशि करण लाइ रखियो वियो आहे। पर उन वधीक इहो बि चयो त जेका सिंध हुकूमत आहे उहा 13 सालनि खां पीपल्स पार्टी जे करे सिंध जा आवाम जेके अज़ाब भोगनि पिया, जेसि ताईं बिलावल भुट्टो जी तब्दीली न ईंदी एसि ताईं जेको आहे सिंध में तब्दीली न थी सघे। पर ॿिए पासे इहो बि चयो त जेका मुर्तज़ा वहाब खे जेको कराची जो एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु कयो आहे उन्हनि वाइदा ख़िलाफ़ी कई आहे। ऐं उन सां गॾोगॾु हुन जेको आहे अॼु मीडिया सां ॻाल्हाईंदे इहो चयो त वज़ीर ऐं मशीर मुक़ररु कया विया आहिनि, इहे सभु जेके रेलू कटा आहिनि। ऐं उन मीडिया सां ॻाल्हायो आहे मीरपुर माथेले अदालत पारां। जी ठीकु आहे, महिरबानी लतीफ़ वसीर तफ़सील खां आगाह करण जे लाइ।